हर बेलग़ज़ब आज़माने में तुझा ॾींहं पूरा थी चुका आहिनि फिरोज़ खान। तूड़े केर थींदो ही मुंहिंजा ॾींहं पूरा करण वारो? हीरो गजब आज़माने में। वरी कहिड़ी शैतानी करण आयो आई? माइट तू छा थो करी माइट? मां तुंहिंजो मिट आहियां माइट। माइट यकीन कर, अॼु पंहिंजे सर ते मौत ॾिसी मूंखे पंहिंजे पोयनि ग़लतियुनि जो अहसासु थियो आहे माइट। चवंदा आहिनि त पंहिंजा मारे छांव ते उछलींदा आहिनि। माइट वाइदो आहे तोसां, हिकु दफ़ो माफ़ी ॾे। मां आईंदा कंहिं बि क़िस्म जी ग़लती न कंदुसि, का बि शैतानगिरी न कंदुसि। मूंखे माफ़ कर माइट। मां तुंहिंजो मिट आहियां माइट। तॾहिं त चवां त तूं मुंहिंजो माइट आहीं। तोखे मारींदुसि पर छांव ते। माइट सियाणो थी माइट, माइट सियाणो थी। इन खां त सुठो आहे तव्हां संदसि शादी सावल सां कराए छॾियो। सावल केरु आहे? सावल बाबा साईं, सावल ऐं शहनाज़ कॉलेज में पढ़ंदा हुया ऐं हिक ॿिए सां प्यार बि कंदा हुया। छा थी बाक़ी? हा बाबा साईं, मां सच थी चवां। बाबा 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 अम्मी छा थियो? अम्मी छा थियो बाबा? नाना साईं, बाबा नाना साईं छा थियो? कमाल साहब, मूंखे तव्हां सां कुझु ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। जी फरमायो। कमाल साहब, नाना साईं जी तबीयत। हाँ, मज़ा साईं जी तबीयत ॾाढी ख़राबु आहे। कमाल साहब, इन करे मां चाहियां थी त असांजी जल्दी शादी थी वञे। हाँ, वो तो ठीक है, पर छा? फिलहाल तो मज़ार साईं जे इलाज लाइ कुछ करणो आहे। शादी भला एडी तकड़ी त कोन्हे का। जी बिल्कुल। बाय द वे, जेकॾहिं अवां मूंसां गॾु हलो त इन बहाने कुछ पाण ॻाल्हाए वठंदासीं। ओके। अच्छा। वरी केड़ा घाव ॾियण आयो आई फिरोज खान? न नारू न, तोखे सखा घाव ॾियण मां मूंखे छा वणंदो? त पोइ माराइण आयो आई? न,
तोखे सम्झाइण आयो त जेकॾहिं सिंध जो वॾेरो ऐं धाड़ेल पाण में दुश्मन थी पवनि त इहा ॻाल्हि ॿिन्ही लाइ नुक़सान करणु हूंदी आहे। असीं धाड़ेल नफ़े ऐं नुक़सान जे बारे में सोचींदा ई आहियूं। सोच वरी बि सोच, न त ततल टांडनि ते पेर रखण सां जेको ईज़ाउ थींदो आहे उन जो अहसासु ज़रूरु फ़क़ीर जी बादशाही जो शर ख़ैर हुजे। इहा फ़क़ीर जी बादशाही रहे अलाई। तुंहिंजा ॾींहं पूरा थी चुका आहिनि फिरोज़ खान। तूड़े केरु थींदो ई मुंहिंजा ॾींहं पूरा करण वारो? तूं हिकु टके जो हारी थी करे फिरोज़ खान जो रस्तो रोकियो अथई। शायदि तोखे पंहिंजी ज़िंदगीअ खां नफ़रत थी वई आहे। मां तुंहिंजो कुड़मी ज़रूर आहियां पर बेगैरत न आहियां। तोखे जुरत कीअं थी मुंहिंजे नंग खे हथ विझण जी? फिरोज़ खान हितरी तुन रस्मुन पीढ़े छॾियो, हितरी तुन रस्मुन पीढ़े छॾियो। ही कहिड़ो मज़हब आ ज़माने में, हीरो गजब आ ज़माने में, हीरो गजब आ ज़माने में।
हाणे हीअ ज़िंदगी कहिड़े कम जी, न कोई वारिस रहियो न कोई सहारो, माउ ऐं भेण बि वञी राह रबानी थियूं। हाणे मुंहिंजे जीअण जो कहिड़ो मक़सदु आहे? शहनाज़ बि कमाल जे नाव थियल आहे ऐं अहिड़े फ़रिश्ते जे नाले थियल आहे जंहिं नंढपण खां वठी मूंखे पंहिंजे भाइरनि वांगुरु पालियो। अगरि मूंखे शहनाज़ मिली बि त मां हुनखे सुख कोन ॾेई सघंदुसि। कमाल खे मिलंदी त शायदि मूंखे दिली सुकून मिलंदो। कमाल ई शहनाज़ खे सुखियो रखी सघे थो। पर शहनाज़ पंहिंजी प्रीत खे परचाए। सावल 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 ही तू छा करे छॾियो सावल? न सावल तू ये नथो करे सघी। न सावल तू ये नथो करे सघी। सावल ॾिस सावल, मां तुंहिंजी शहनाज़ तो लाइ वठी आयो आहियां। न सावल ये न कर सावल, तोखे मुंहिंजी दोस्तीअ जो कसम, तू ये नथो करे सघी। सावल ये न कर सावल, अखियूं खोल सावल, अखियूं खोल। शहनाज़ ये सब कुछ छा थी वियो? मुंहिंजो दोस्त सावल। न सावल न, ये तू नथो करे सघी। कमाली चवंदी वियो तू तो मूंखे बेवफ़ा चवंदो आहे सावल। पोइ पाण छा करे वई? हीरो गजब आज़माने में, हितरी तुन रस्मुन पीढ़े छॾियो, हितरी तुन रस्मुन पीढ़े छॾियो। ही कहिड़ो मज़हब आज़माने में, हर वेल गज़ब आज़माने में, हीरो गजब आज़माने में। था माण्हुनि मंझि जलाद ॾिसूं, था माण्हुनि मंझि जलाद ॾिसूं, ही खेल जब गजब आज़माने, हर वेल गज़ब
आज़माने में था माण्हू मंझि जला ॾिसूं था माण्हू मंझि जला ॾिसूं